बकरियूं माल ढगो ज़मीन जाइ हुई खपाए हुन ते लाथोसीं ॾाढो भॻा डुकासीं पर बची न सघियो फौत थी वियो। मुंहिंजे फिफड़नि जी मां मरीज़ आहियां 8 ॾींहं दवा वठंदी आहियां 10-12 हज़ार लायो। मां पेट पालण जे आज़ू जो नंढो वेंदो आहे मंडीअ ते 4 सवारी त उहो बि पुथरीअ मरीज़ आहे वीचारो। मां माफ़ी रखिया हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं रोहड़ी ऐं कंधरा जे विच में ॻोठ हज़ार ख़ान शहर जो इलाइक़ो आहे। उते मौजूदु आहियूं। उते हिकिड़े घर में हिकु ॿुढड़ी अमड़ रहंदी आहे जेका 4 खां 5 ॿारनि जी अकेली जेका वारिस आहे। उनजो मुड़ुसु बि कैंसर वग़ैरह फोत थी वियो आहे। असां अॼु उनजे घर आया आहियूं ऐं उनजे घर में मौजूदु आहियूं ऐं उते अची करे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर हुननि जा अहंज कहिड़ा आहिनि, हुननि जो घर जो गुज़र बसर कीअं थो हले, हुनजो किफ़ालत करण वारो केरु आहे ऐं छा हुनजे ख़ानदान हुनजे घर सां जेके ॾुखियाइयूं पेश आयूं आहिनि त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। ॿुधायो इहो पियो वञे त उहे पंहिंजो घर जो अलाह ताला खपाए करे हुनजे कैंसर जे इलाज ते ख़र्च करे चुका, लेकिन हयाती मुंहिंजे मालिक जे वस आहे। हुनजी हयाती एतिरी हुई जो हू फोत थी वियो। अचो त वधीक साणस ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो हिन हवाले सां वधीक छा चवणु आहे। मुंहिंजो ज़ेबुल आहे। अच्छा, ज़ेबुल नालो आहे तव्हांजो। तव्हांजे मुड़ुस जो नालो छा आहे? गुलशन बा। अच्छा, छा मामलो हो अमा? तव्हांजो मुड़ुस बि फोत थी वियो उनखे ऐं कैंसर हुई बा। अच्छा, घणनि सालनि खां वठी कैंसर बीमार हुई? कैंसर 3 साल थी विया। अच्छा, जी पोइ इलाज वग़ैरह करायो हुन? ॾाढो बा। बकरियूं माल ढगो ज़मीन जाइ हुई खपाए हुन ते लाथोसीं ॾाढो भॻा डुकासीं पर बची न सघियो फौत थी वियो। अच्छा, उन खां पोइ तव्हांजे घर जो गुज़र बसर कीअं पियो हले ऐं तव्हांजी तबियत पंहिंजी ॿुधायो? उहा मुंहिंजे फिफड़नि जी मां मरीज़ आहियां 8 ॾींहं दवा वठंदी आहियां 10-12 हज़ार लायो। जेके बि वस वारा आहियो वॾेरा सभु जेके बि आहियो मुंहिंजी ॿुधो। नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि। मां पेट पालण जे आज़ू जो नंढो वेंदो आहे मंडीअ ते 4 सवारी त उहो बि पुथरीअ मरीज़ आहे वीचारो। मां बि गुर्जर जे फिफड़नि जी मरीज़ आहियां। घर वारो हुयो उहो वियो हलियो वरी 10-15 ॾींहं छा त हाणे मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा केरु पाले मूंखे ॾियो ख़ुदा कर तव्हांखे अलाह वधाईंदो, असां मासूमनि खे ॾींदो अलाह तव्हांखे रब साईं ॾींदो। मां माफ़ी रखिया ख़ुदा कर जेके बि आयो वॾेरा आयो सिंध जा जेके बि आयो मूंखे ॾियो मां पेट पालणा। जी, अवां ॿुढड़ी ऐं लाचार औरत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त चवणु इहो हो त हुनजो जेको मुड़ुसु आहे जेको यानी घर जो कफ़ील हुयो उहो बि कैंसर वग़ैरह 15 ॾींहं पहिरियां फोत थी चुको आहे। जॾहिं त ख़ुदि पाण बि फिफड़नि जे मर्ज़ में वरितल आहे। गॾो गॾु हिन जो हिकिड़ो काको आहे यानी नीगर आहे जंहिंखे बि जेका आहे उहा गुर्दनि में पथरी जो आरज़ो आहे, पर उहो घर जी किफ़ालत जो वाहिद ज़रियो आहे जेको शुहारा मंडी रोड़ी में मज़दूरी करे 300-400 रुपया खणी थो अचे, जंहिंमां ही पंहिंजे घर जो गुज़र बसर कनि था। हुननि सिंध हुकूमत ऐं वस वारनि खां अपील कई आहे त ख़ुदारा संदन बचनि ते रहम खाई संदन माली सहायता कई वञे त जीअं हू ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गफ़ूर शेख, सिंध वॉइस, सखर।